बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में हलंदड़ हाउसिंग स्कीम सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां गैर कानूनी करार। असिस्टेंट डायरेक्टर पारां लेटर जारी। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां जैकबाबाद ऐं भरपासे में हलंदड़ हाउसिंग स्कीम्स खे गैर कानूनी करार ॾींदे खेनि फौरी तौर प्लाट्स जो विकिरो ऐं बुकिंग बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। जन हाउसिंग स्कीम्स खे लेटर जारी कया विया आहिनि। उन्हनि में इमाम नगरी, दिलावर टाउन, दुबई टाउन, अल अब्बास टाउन, सांवल, सैफुल्ला टाउन ऐं ॿियूं शामिल आहिनि। जैकबाबाद वेझो मेहर शाह वटि रोड हादसो, मासूम ॿारड़ो फौत, 2 औरतनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी। आबाद थाणे जी हद पीर सखी मेहर शाह वटि क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल ऐं रिक्शा में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 3 वरनि जो मासूम बालिग इब्राहिम फौत थी वियो, जॾहिं त रुख़साना, रज़िया ऐं ग़ुलाम नबी ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिर अस्पताल जैकबाबाद मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि मोटरसाइकिल सवार शिकारपुर खां बलूचिस्तान जे इलाइक़े मंगोली वञी रहिया हुआ त बीठल रिक्शा सां टक्कर थी वियो। जैकबाबाद में गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां तालीम खाते जे ऑफिसर जी मुक़ररी न थियण ख़िलाफ़ मटास जो एहतजाज। उस्ताद तंज़ीम मेहरान टीचर्स एसोसिएशन सिंध पारां गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी ऐं सेकेंडरी जी मुक़ररी न थियण, तालीम खाते में सन कोटा जी बहाली, खज़ाने ऑफिस में करप्शन ऐं रिटायर्ड थींदड़ मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस न ॾियण ख़िलाफ़ मरकज़ी सदर शमसुद्दीन सोहो, मरकज़ी जनरल सेक्रेटरी दुलह दरिया ख़ान जतोई, मरकज़ी अॻवान हक़नवाज़ नूनारी, ज़िलई सदर अब्दुल ख़ालिक बुर्रो, फ़कीर सिकंदर अली गोपांग, अख्तर अली आराई ऐं ॿियनि जी अॻवानी में समय उस्तादनि प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां तालीम खाते जा ऑफिसर मुक़रर न पिया कया वञनि, जंहिं सबबि मुलाज़िम सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि चयो त खज़ाने ऑफिस जे अमलदारनि पारां रुॻो एजेंट माफ़िया खे सहूलतूं ॾेई उन्हनि जा कम कया पिया वञनि, जॾहिं त आम माण्हू धिकनि थाबनि में आहिनि ऐं खज़ाने ऑफिस में क्लर्क्स पंहिंजी जाइ ते ख़ानगी माण्हू मुक़रर करे छॾिया आहिनि ऐं पाण ऑफिस अचनि ई नथा, जंहिं सबबि कमु सख़्तु मुतासिर थिए थो। उन्हनि चयो त सभिनी खातनि में सन कोटा आहे, पर तालीम खाते जे मुलाज़िमनि खे सन कोटा न पई ॾिनी वञे, जेका ज़्यादती आहे, जॾहिं त 3 सूबनि में मुलाज़िमनि जे रिटायर्ड थियण बाद खेनि ग्रुप इंश्योरेंस मिलंदी आहे, पर सिंध में नथी मिले। उन्हनि घुर कई त जाइज़ मुतालबा तस्लीम करे उस्तादनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। जैकबाबाद पुलिस जो क्रिकेट जी जुआ ते छापो, 8 जुआरी गिरफ़्तार, मोबाइल, रोक रक़म ऐं ॿियो सामान हथ, केस दाख़िल। तर्जुमान जैकबाबाद पुलिस मूजिबि एयरपोर्ट पुलिस ॻुझे इत्तला ते कार्रवाई कंदे बुकी जे जुआ जे अॾे ते छापो हणी मोहम्मद अयूब, न्यास जखराणी, धणी बख्श सूमरो, अब्दुल ख़ालिक सूमरो, नूर हसन सूमरो, खलील रिंद, पीरां ॾिनो सूमरो, ज़मीर हुसैन लाशारी ऐं अली असगर अबड़ो खे गिरफ़्तार करे 7 मोबाइल, 16,000 रोक रक़म, 1 LCD, रिसीवर ऐं जुआ बुक हथ करे जुआ एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। बहादुरपुर वेझो ॻोठ अब्दुल करीम कटोहर में 2 धुरियुनि में झेड़ो, 8 ॼणा ज़ख़्मी। दिलमुराद थाणे जी हद में कटोहर बिरादरी जी 2 धुरियुनि विच में रस्ते जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। धक लॻण जे नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अल्लाह वरायो कटोहर, जमील कटोहर, मोहम्मद शरीफ, अफ़ज़ल, यासीन ऐं अल्लाह वरायो कटोहर शामिल आहिनि। मटियारी भरिसां ट्रॉलर जो रिक्शा खे टक्कर, ॿारड़ो फौत, औरतनि ऐं ॿारनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी। खेबराणी थाणे जी हद क़ौमी शाहराह ते ट्रॉलर ऐं रिक्शा में टक्कर जे नतीजे में 12 वरनि जो मासूम नींगर मुमताज़ अली फौत थी वियो, जॾहिं त मंठार, ग़ुलाम मुस्तफ़ा, फ़तेह मोहम्मद, आकिब, मुस्मात शमा, मुस्मात जन्नत, मुस्मात हफ़ीज़ा, मुस्मात इरशाद, इमरान ऐं दिलशाद ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालका अस्पताल मटियारी आंदो वियो। होॾां पुलिस ट्रॉलर ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रॉलर पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। बोज़ार वॾा ऐं भरपासे में सिंध हेल्थ केयर कमीशन जा छापा, अताई डॉक्टर्स जूं 3 अस्पतालूं ऐं 2 लेबोरेटरीज़ सील। सिंध हेल्थ केयर कमीशन जे मेडिकल एक्सपर्ट डॉक्टर शिराज अली ख्वाजा, असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल मन्नान अबड़ो ऐं ज़िलई हेल्थ केयर ऑफिसर अता हुसैन नारे जो अताई डॉक्टर्स जे क्लिनिक्स ऐं लेबोरेटरीज़ ते ओचितो छापा हणी अल शफ़ा लेबोरेटरी, भिटाई जमील एक्सरे, शफ़ी मोहम्मद भट्टी क्लिनिक ऐं अताई डॉक्टर लॉन्ग भील जी क्लिनिक खे सील करे छॾियो। डीसी घोटकी DHO ऑफिस में दवाउनि जे स्टॉक जे ऑडिट लाइ जांच कमेटी जोड़े वरिती। डेप्यूटी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला हिकु लेटर जारी करे DHO ऑफिस में दवाउनि जे स्टॉक जी ऑडिट ऐं DHU अस्पताल मीरपुर माथेलो खे ज़िले जी अवाम लाइ लाभाइतो बणाइण लाइ एडिशनल डेप्यूटी कमिश्नर 1 शाहिद अली शाह जी सरबराही में 5 रुकनी इंक्वायरी ऐं मॉनिटरिंग कमेटी ठाहे छॾी आहे। कमेटी में असिस्टेंट कमिश्नर मीरपुर माथेलो शहरियार कमर, ADHO डॉक्टर अब्दुल रज़ाक मरनास, एंड स्टॉप ऑफिसर डॉक्टर वकार डहर ऐं असिस्टेंट शकील हैदर मेंबर हूंदा। कमेटी पंहिंजी रिपोर्ट 14 ॾींहनि में मुकम्मल करे DC वटि जमा कराईंदी। मुबारकपुर में बेगारी केनाल जी पुल नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबबि भुरण लॻी। कुझु अरसो अॻु लखें रुपयनि जी मालियत सां ठहंदड़ जैकबाबाद ऐं शिकारपुर ज़िले खे मिलाईंदड़ बेगारी केनाल जी पुल भुरण शुरू थी वई आहे, जंहिं सबबि पुल में इस्तेमाल थियल लोह बि नज़र अची रहियो आहे। इलाइक़े वासियुनि नाक़िस कमु कराईंदड़ ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई करे पुल जी मरम्मत कराइण जी घुर कई आहे।
हाला में गैस जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ प्रोग्रेसिव अलायंस जो एहतजाज। गैस जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ प्रोग्रेसिव अलायंस जे अगवानन अब्दुल रशीद, सरदार अयाज मेमण, अब्दुर्रहमान कोरेजो ऐं अनवर बुलो गैस इंतजामिया खिलाफ ॻाल्हाईंदे चयो त गैस इंतजामिया पारां हथरादू बंदिश सबब शहरी सख्त परेशान आहिनि। अख़्तियारियूं नोटिस वठनि ऐं गैस लोड शेडिंग ख़त्म कई वञे। सुल्तानकोट भरसां ॻोठ अज़ीम चांडियो मां पुलिस एहलकार जे घर मां 2 मोटरसाइकिल चोरी। हमायूं थाणे जी हद ॻोठ अज़ीम चांडियो मां पुलिस एहलकार मुकीम चांडियो जे घर मां चोर मोटरसाइकिलूं चोरी करे फरार थी विया। मुतासिर एहलकार पारां थाणे ते रिपोर्ट दर्ज, चोरी वापस कराइण लाइ पुलिस एहलकार जो एहतजाज। डेरा लायार में जाफराबाद ऐं सोबतपुर जे गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर्स जो गॾियल इजलास। बॉडी ख़त्म, मोहम्मद अयूब खोसो आज़ी चेयरमैन मुक़र्रर, 1 महीने अंदर चूंडू कराइण ते इत्तफ़ाक़। इजलास में ॿिन्ही ज़िलनि जे 40 खां वधीक मेंबर्स शिरकत कई। ठेकेदारनि मोहम्मद अयूब खोसो, हाजी अब्दुल रज़ाक मक्सी, हाजी अब्दुल सत्तार खोसो ऐं ॿियनि जो चवणु हो त जाफराबाद ऐं सोबतपुर में गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर्स जी का बि काबीना न आहे। सदर ऐं जनरल सेक्रेटरी जी दावा कंदड़नि सां असांजो को ताल्लुक़ न आहे। मटियारी में प्रोफेसर बेवस बख्श अली चांडियो जी किताब कोरोना लॉकडाउन ऐं पीड़ाउनि जा अक्स जी महूरत। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन पारां दुनिया में जारी कोरोना तबाहकारियुनि ऐं हुकूमती इदारनि पारां अवाम सां कयल बेवाजिबियुनि ते प्रोफेसर बेवस बख्श अली चांडियो जी लिखियल किताब कोरोना लॉकडाउन ऐं पीड़ाउनि जा अक्स जी महूरती तकरीब थी गुज़री। तकरीब में शिरकत कंदड़नि पीरल खान खोसो, प्रोफेसर ख़ालिद हुसैन चन्ना, प्रोफेसर रियाज़ चांडो ऐं ॿियनि जो चवणु हो त प्रोफेसर बेवस बख्श अली चांडियो कोरोना दौरान अवामी पीड़ा वारे एहसास खे किताब जी शक्ल ॾिनी आहे। ऐं मकली वासिण जो मुड़िस ऐं निनाण ख़िलाफ़ एहतजाज, तशद्दुद जो इल्ज़ाम। तुर्की कॉलोनी वासिण मुस्मात शेरबानो पंहिंजे भाउ रियाज़ अहमद बलोच सां गॾिजी अवामी प्रेस क्लब में कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त संदसि मुड़िस मुनीर अहमद, निनाण रहीम ऐं यासीन सां गॾिजी तशद्दुद कंदा आहिनि। एनसी बावजूद पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे। एसएसपी ठठो खे अपील आहे त मुड़िस निनाण ऐं गुंडनि खां तहफ़ुज़ ॾेई खेनि गिरफ़्तार कयो वञे। ही हुयूं हिन वक़्त आयूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।